अहम ख़बर शेयर कंदासीं मेहर खां, जिते ॿिनि थाणनि जी पुलिस पारां हद तकरार सबबि ॿोॾि जे पाणी में लुढ़ंदड़ लाश ॻोठाणनि कढी वरितो आहे। इंडस हाईवे कोलाची मोरी भरिसां गुज़िरियल 3 ॾींहनि खां ॿोॾि जे पाणी में पीड़ितल शख़्स जो लाश पियल हो। तालके अस्पताल में फौती जे ख़ैरपुर जे ॻोठ अहमदपुर वासी मोहम्मद सिद्दीक़ तौरु सुञाणप थी आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। ॿिनि थाणनि जे पुलिस पारां हद तकरार सबबि ॿोॾि जे पाणी में लुढ़ंदड़ लाश ॻोठाणनि कढी वरितो आहे। इंडस हाईवे कोलाची मोरीअ भरिसां गुज़िरियल 3 ॾींहनि खां ॿोॾि जे पाणी में पीड़ितल शख़्स जो लाश पियल हुयो। तालके अस्पताल में फौती जे ख़ैरपुर जे ॻोठ अहमदपुर वासी मोहम्मद सिद्दीक़ खोसो तौरु सुञाणप थी आहे। अव्हांखे आगाह कई पिया नाज़रीन, मेहर खां ॿिनि थाणनि जी पुलिस पारां हद तकरार सबबि ॿोॾि जे पाणी में लुढ़ंदड़ शख़्स जो लाश कढी वरितो आहे। इंडस हाईवे कोलाची मोरीअ भरिसां गुज़िरियल 3 ॾींहनि खां ॿोॾि जे पाणी में पीड़ितल शख़्स जो लाश मिलो आहे। इन तफ़सील मालूम कयूं था। मेहर खां अब्दुल्ला सूमर असां लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, अपडेट कजो। इंडस हाईवे कोलाची मोरी भरिसां 3 ॾींहं अॻु हथ आयल जेको लाश हुयो, जेको मेहर पुलिस ऐं ख़ैरपुर नाथनि जा पुलिस विच में हदबदी जो तकरार हुयो, उन जो लाश ॻोठाणनि पारां अॼु मेहर जेको तालके अस्पताल आंदो वियो, जिथे संदसि जी सुञाणप ख़ैरपुर मीरस ज़िले जे ॻोठ तौरु मोहम्मद सिद्दीक़ खोसो तौरु थी आहे, जॾहिं लाश तालके अस्पताल में पोस्टमार्टम थियण बाद वारसनि हवाले कयो आहे। जी अब्दुल्ला, वरी महिरबानी तफ़सील आहे।